करमपुर मामा सां अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। सरदार मीर महबूब अली खान बिजराणी, सूबाई वज़ीर मीर शबीर अली खान बिजराणी, SSP कश्मीर कंदकोट अमजद अमन शेख, एसे जो करमपुर गुलाम कादिर जतोई ऐं फौज अली डाणी जी कोशिशुनि सबबि असुल जवाबदारनि जो चेहरो बेनकाब थी वियो। करमपुर मां 1.5 हफ़्तो पहिरियां 2 हिंदू वापारनि जे घरनि मां वॾी चोरी जो ड्राप सीन थी वियो। लखियें रुपयनि जी चोरी में मुलविस हिकु जवाबदार सोगो, हिकु फरार, ज़ेवर, रोक रक़म ऐं ॿियो सामान हथ करण जी दावा कई वई आहे। करमपुर जे गुरुद्वारा मोहल्ले मां 1.5 हफ़्तो पहिरियां करमपुर जे हिंदू वापारियुनि विजय कुमार मकड़िया ऐं विनेश कुमार मकड़िया जे घरनि मां 110 तोला सोन, 12,35,000 रोक रक़म समेत ॿियो सामान चोरी में मुलविस जवाबदार भागवंत उर्फ संगीत कुमार खे करमपुर बिजाणी हाउस जे तर्जुमान फौज अली डाणी खुफ़िया इतला ते पंहिंजे गार्डन जी मदद सां शिकारपुर जे लखीदर वारे इलाइक़े मां सोगो करण, ज़ेवर ऐं रोक रक़म समेत ॿियो सामान हथ करण जी दावा कई आहे। जॾहिं त ॿियो जवाबदार जमील अहमद पुट वज़ीर चनो फरार थी वियो। सोगो थियल जवाबदार खे सामान समेत करमपुर पुलिस हवाले कयो वियो आहे। ॿिए तरफ़ करमपुर पुलिस करमपुर वेझो ॻोठ मोर में चढ़ाई करे जवाबदार जमील चनो जे पीउ वज़ीर चनो समेत ॿिन्हिनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। आख़िर में यादि रहे त चोरी वाक़ियो करमपुर जी तारीख़ में सभ खां वॾो चोरी वाक़ियो हो, जंहिं सबबि हिंदू बिरादरी में बेचैनी वारो माहौल हो।